अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों। जी तो मां फ़कीर मारूफ सोलंकी आहियां जो ॼातल सुञातल कहाणीकार, सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं, सुठा सुठा नुक़्ता ऐं कुझु सियासत जूं ॻाल्हियूं मां तव्हां ताईं पहुचाए चुको आहियां। कुझु बादशाहनि जूं ॻाल्हियूं, कुझु पंहिंजे वॾड़नि जूं ॻाल्हियूं, उहे तव्हां ॿुधियूं हुजूं ऐं तव्हां अॻिते पंहिंजे दोस्तनि ताईं पहुचायूं हुजूं ऐं असांखे बि हिन जी मोट मिले पई थी ऐं अॻिते बि महिरबानी करे ऐं वरी हिननि जी मोट ॾींदा त असां तव्हांजा शुक्रगुज़ार रहंदासीं। मां अॻु में जेको कुझु तव्हांखे ॾेई चुको आहियां मां उन जो तव्हांखे तारीफ़ कॾहिं बि कोन करायो हो। हाणे मां थोरो इहे ॿ लफ़्ज़ ॻाल्हाईंदुमि त जीअं मां त तव्हांखे इहा ई ख़बर आहे त हे साॻियो ई माण्हू आहे, पर मुंहिंजे ॻोठ जी या हद जी इहा ख़बर कान्हे तव्हांखे। बाक़ी इहो तव्हांखे मां ॿुधाईंदो आहियां दादा, मां फ़कीर मारूफ सोलंकी कहाणीकार, तव्हांजो ॼातल सुञातल। हितां पोइ शुरू कंदा आहियूं किसा। हाणे मुंहिंजो फ़कीर मारूफ सोलंकी ते मां आहियां, पर असली मुंहिंजो ॻोठु जेको आहे जवान सोलंकी आहे। मुंहिंजे वाल साहब जो नालो अलाए जुड़ियो आहे। असांजो तालुको कंडियारो आहे, ज़िलो नौशहरो फ़िरोज़ आहे ऐं देह ऐं यूनियन असांजी आहे सूमर चंडड़। इहे जेके बि ॻाल्हियूं असां महिनत जाखोड़ ऐं सोचे सम्झी, छो त हीअ जेके तव्हां ताईं न पर पूरी दुनिया में थियूं वञनि, असां तव्हांखे ॻाल्हि उहा ॾींदासीं जेका हक़ी ॻाल्हि हुजे, सची हुजे, जंहिंमें को कूड़ ऐं का ग़लति ॻाल्हि न हुजे ऐं सुठियूं मन मोहींदड़ ॻाल्हियूं जेके तव्हांखे वणनि। जेकॾहिं तव्हांखे वणियूं उन मां सुठियूं मोकिलियूं तॾहिं तव्हां मूंखे मोट ॾिनी आहे, लाइक बि कयो आहे, लाइफ बि कयो आहे ऐं हिन चैनल खे बि तव्हां मान ॾिनो आहे। इन जो बि मां तव्हांजो ठुराइतो आहियां, शुक्रगुज़ार आहियां ऐं उमेद त हीअ जेका अॼु मां तव्हां ॾे रिकॉर्डिंग करे पंहिंजी ॻाल्हि मोकिले रहियो आहियां, हीअ हिकिड़ी बादशाह जी ॻाल्हि आहे। बादशाह शहज़ादो लाल बादशाह ऐं शहज़ादी लैला राणी, इन्हनि जो किसो आहे ॿिन्ही जो अॻिते पोइते। हाणे इन किसे खे मां तव्हां ताईं पहुचायां थो, महिरबानी कयो तव्हां बि ॾिसो, तव्हां पंहिंजे दोस्तनि ताईं वरी उन्हनि खे चओ उहे अॻिते लाइव कनि। इन जा पैसा त कोन्हनि वके, इहा त मुफ़्त जी शइ आहे। जीअं तव्हां मूंखे पूरी दुनिया में मशहूरु कयो आहे, मान ॾिनो आहे, इज़त ॾिनी आहे, तीअं अॻिते वरी बि ईअं ई कंदा रहंदव त मां तव्हां दोस्तनि जो शुक्रगुज़ार रहंदुसि। अलाह भलाई कंदो वक़्त जे हिसाब सां, माहौल जे हिसाब सां भई मां तव्हांखे ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि। ऐं हाणे मां ॻाल्हि शुरू थो कयां त लाल बादशाह शहज़ादो ऐं लैला शहज़ादी राणीअ जी ॻाल्हि किसो शुरू थो कयां। हिकिड़ो बादशाह हुयो, हुनखे औलाद कोन पियो थिए। पोइ हलंदे हलंदे नेठि हिकिड़ो हिनखे मिथुन सां, मेड़ुनि साण, बासुनि साण हिकिड़ो पुटु ॼाओ। अलाह जी महिरबानीअ सां हाणे जंहिंखे औलाद न थींदो आहे, ज़ाहिरी आहे, माण्हू बचे पंहिंजे लाइ तड़पंदो आहे, बासूं बासींदो आहे, अदा हे दुआऊं घुराईंदो आहे, हीला वसीला त मन को रब साईं मूंखे औलाद ॾे। हुनखे बि रब करीम औलादड़ो ॾिनो, पुटड़ो ॼाओसि। लाॾनि कोॾनि सां हुनखे उहो पालींदा हुआ। लाॾा कोॾा जीअं पंहिंजे घरनि में माहौल जे हिसाब सां, जीअं बचो को दादलो कबो आहे, पोइ उन ते आङुर न खणबी आहे, उनखे छिड़ब न ॾिबी आहे, पोइ हुनखे सॼो ॾींहुं माण्हू पंहिंजे हंज ते कुल्हनि ते 5 रुपया ॾियणु वठणु, लटो कपिड़ो हुनखे उथारणु विहारणु, माना इन हिसाब सां लाॾनि कोॾनि सां हुनखे पाले। ऐं कुदरत अलाह जी एॾो उहो ख़ूबसूरत ऐं लाल शहज़ादो सुहिणो हुयो जो सुभान अल्लाह। अदा अॼु नंढो सुभाणे वॾो उहो लाल शहज़ादो जवानड़ो थियो। कंहिं मुल्क जो विलायत जो सौदागर घुमंदे फिरंदे हिन जे बादशाहीअ में आयो। माना उहो अहिड़ी हिकिड़ी ॻाल्हि हुन कई जी दादा, शहज़ादे खां ख़ैर जो वरितई, शहज़ादे ॾिठई त जी त शहज़ादो जहिड़ो आहीं ऐं तहिड़ी वरी का अलाह तोखे कुंवार ॾींदो। पर हुनखे इहा ॻाल्हि कई त शहज़ादा तूं जहिड़ो सुहिणो आहीं त फलाणे मुल्क में हिकिड़ो बादशाह आहे, उन जी धीउ आहे, उन जो नालो आहे लैला शहज़ादी।
उहा बि एॾी सुहिणी आहे जीअं चोॾीअ जो चंड थिए ईअं चंड जे बराबरि आहे। अदा हिन सां जो इहा ॻाल्हि कई त हे वठिजी वियो, वठिजी वियो, पंहिंजे हिन में ॿुॾी वियो, इश्क में मोहबत में, न हिन ॾिठो न वाइठो, रुॻो सिर्फ़ु हुन सां ॻाल्हि कई, ॻाल्हि में हे पूरो थी वियो। दिलि में हिन ख़्यालु कयो त इहो हिकिड़े ॾियारे मूंखे इहा बि मंज़िल मारणी पवंदी, पर पंहिंजे बाबा सां ॻाल्हायां त छा थो चए, लाॾलो पुटु आहियांसि, निपायो अथई मूंखे ख़ुशियूं ॾिनियूं अथई, तकलीफ़ कान ॾिनी अथई। अदा पंहिंजे हिन पीउ सां ॻाल्हि कई त बाबा मूंखे फलाणे बादशाह जी धीउ जेका लैला राणी आहे उहा मूंखे फलाए। हुन चए त भाई इन बादशाह सां मुंहिंजो जहिड़ो आहे, मुंहिंजी दुश्मनी आहे, असांजा तकरार आहिनि, इन जी ॻाल्हि न कर, बाक़ी ॿिए हंधि जिथों तूं चवंदे मां तोखे मां परणाईंदुसि। नेठि हो हिकिड़ी ॻाल्हि ते, हो ॿी ॻाल्हि ते बादशाह हुनखे पुट खे जवाबु ॾिनो। राति थी कावड़ में हुन छा कयो, खोजनियूं दुनिया जूं नाणनि जा ॿोरा भरे पंहिंजा नौकर चाण करे ऐं हे रातो वाह घोड़नि ते निकिरी पियो। अदा हलंदो हुयो, मंज़िलूं मारींदो हुयो, वञी उन बादशाहीअ में पहुतो। वञी उते हिननि पंहिंजा सामान संभालाए, तंबू तमान तयारु करे उन में पंहिंजी हिननि रिहाज शुरू कई। अदा राति जा 4 पर गुज़रिया, सुबुह जो हीउ बि शहज़ादो गुलनि जहिड़ो सुहिणो हुयो। अदा घुमंदे फिरंदे हिन पुछा गछी कई त हिते लैला राणी जेका शहज़ादी आहे उहा फलाणे बादशाह जी धीउ, हुनखे चयूं था इहा आहे, चई इहा मूंसां कीअं मिलंदी, चई जेकॾहिं तोखे उन सां मिलणो आहे, तोखे हुनजो दीदार करिणो आहे त फलाणो मौलवी फलाणे मदरसे में अथई, उन वटि हूअ क़ुर शरीफ़ जो सबक़ु वठंदी अथई। हा जी हा, हिते साईं हे ॾाढो ख़ुशि थियो। हिन दिलि में ख़्यालु कयो त हाणे मूंखे बि इन मदरसे में मौलवीअ सां मिलणो पियो, हेॾा कशाला करे आयो आहियां। अदा वञी मौलवीअ सां मिलियो, मौलवीअ खे चयो मां फलाणे बादशाह जे मुल्क जो बादशाह आहियां ऐं मां बि हिते आयो आहियां, मूंखे बि जेको आहे मूंखे पाण हिते पढ़ाए, मूंखे पाण वटि रहाए। जी हा जी ठीकु आहे। अदा हिनखे दाख़िला ॾिनई, मौलवी सबक़ु हिनखे ॾींदो, सुबुह शाम हे पढ़ंदा हुया। हे हुन ॾे ॾिसंदो लैला राणीअ ॾे, लैला राणी हिन शहज़ादे ॾिसंदी, ईअं हलंदे हलंदे तव्हां त ईअं हिकु ॿिए सां हिननि जो लेपा बि अहिड़ो थी वियो जो माना हिननि जी हिकु ॿिए खां जेसि ताईं न पिया ॾिसनि न पई सरे, हे एॾो मोहबत में कड़िजी आहे। इश्क न पुछे ज़ादे, इश्क जंहिंखे लॻे, जंहिंसां लहूं लॻे त पोइ भाऊ उन जो खाइणु पीअणु मानियूं इहे ताम बादशाहियूं महला बंगला इहे सभु विसरींदा जेसि ताईं उहा शइ हासिलु न थींदी। हिन नेठि उन शहज़ादीअ सां ॻाल्हायो, शहज़ादीअ खे चई त मां फलाणे बादशाह जो पुटु आहियां, फलाणी बादशाहीअ जो आहियां, तुंहिंजे वाल साहिब ऐं मुंहिंजे वाल साहिब जो पाण में जहिड़ो आहे, इहा तूं पंहिंजे पीउ सां ॻाल्हि न कजांइ, बाक़ी शादीअ जे लाइ तूं पंहिंजे पीउ खे राज़ी कर, मां शादी करण लाइ तयारु आहियां। जी मां बाबा सां ॻाल्हायां थी। हुनखे बि आहे हिकिड़ी धीउ हुई लाॾी कोॾी, हुन बि लाॾनि कोॾनि सां पाली निपाई, जीअं हे शहज़ादो हुननि लाॾनि कोॾनि सां पालियो निपायो, हो बि जीअं पीउ खे अंगल कंदी उहो पीउ हुनजा मञींदो। नेठि हिकिड़े ॾियारे पंहिंजे मुंड में बादशाह हुओ, हीअ बि कचहरीअ में हुई वेही, ऐं पीउ खे अर्ज़ु कई जी बाबा साईं मां हाणे जेको आहे शादी कंदसि। पीउ हिन ॾे ॾिसी ऐं खिलियो, जी अमां इहा त ॻाल्हि भली थी करी, इहा त सुठी ॻाल्हि आहे जेकॾहिं तूं शादीअ जी ॻाल्हि करीं थी ऐं शादी करीं थी त भला शादी जो तो मूंखे ॻाल्हि कई आहे त शादीअ जे लाइ को तूं पंहिंजो वर ताड़ियो आहे, या वाह शहज़ादो आहे हिकिड़ो मूं सां गॾु पढ़ंदो आहे, मां उहो पसंदि कयो आहे, मां उन सां शादी कंदसि। चई उनखे वठी अचिजांइ मां ॾिसां। ॿिए ॾींहं ते उहो शहज़ादे खे साणु करे वई, बादशाह ॾिठो, बादशाह जो ॾिठो त हैरान थियो, जी जहिड़ी मुंहिंजी धीउ सुहिणी तहिड़ो हे ॿई जोड़ जा उमिरि में बराबरि, हिन खां वधीक ॿियो अञा मूंखे छा खपे। अदा बादशाह राज़ी थी वियो, ॾाढो राज कौल पंहिंजो घुराए धाम धूम सां अदा हिननि जा निकाह कराए, हिननि जी शादी कराए, हिनखे पंहिंजो बादशाह मला तो अलॻि ठाराए ॾिनो। बादशाह खे जंहिंखे धीउ ॾिनई पंहिंजी न्याणो कई, हुननि पंहिंजी रिहाइश कई। कुझु ॾींहंनि खां पोइ बादशाह शौक़ु शिकार ते माना तयारी कई, वज़ीरनि नौकरनि चाकरनि खे चई बा तयारी कयो, खुर्जनियूं नाना खणो, खाधे पीते जो सामान, फलाणे मुल्क में शौक़ ते हलंदासीं।
अदा हे घोड़ा तैयार करे ऐं हिन खे बि चई त बादशाह बाबा हाणे तूं बि तैयार थी हलूं त धीउ हिनजी बीठी पे ॿुधई त पंहिंजे पीउ खे बि चए बाबा हाणे ॻाल्हि आहे त पहिरीं ॻाल्हि त हिनखे वठी न वञू जे वठी थो वञीसि त जीअं वठी थो वञीसि तीअं वठी वरी मूं वटि पहुचाइजांइ हिनखे को ॾुखु हिनखे का तकलीफ़ न ॾिजांइ मतां मुंहिंजे मुड़ुस शहज़ादे खे तकलीफ़ अचे पाणीअ जी तकलीफ़ ॾींसि उस जी तकलीफ़ ॾींसि मानीअ जी तकलीफ़ ॾींसि या पंध जी का ॾींसि इहा बाबा न ॾिजांइ हुन चए मां जेतिरो तोखे प्यारो आहे एतिरो मूंखे प्यारो आहे मुंहिंजो न्याणो आहे मुंहिंजो बचो आहे हाणे मां शिकार ते वठी थो वञा त मां हिनखे तकलीफ़ ॾींदुसि जी वाह ठीकु आहे हुनखे तयारु करे वठी साण करे हलंदा मंदरूं मारींदा हिकिड़ी नहरी वहे पई उते ॾाढा वण घाटा सुभान अल्लाह थधिकार लॻा पिया हे बि थकिजी टुटी पिया गर्मी बि थी वई उते वेठा हिननि खाधो पीतो पंहिंजो जेको आहे हर शइ पाण सां हिननि खे हुया खाई पी करार करे हाणे उन शहज़ादे खे बादशाह चयो त हाणे तूं हिते वेह गर्मी आहे ॾाढी असां फलाणे झंगल में शिकार करे मोटी था अचूं तूं हिते हुजिजांइ पोइ हितां असां तोखे खणंदासीं हाणे जेका जंहिं जाइ ते हिनखे छॾियऊं उहा जुई जेका ही हिकिड़ो देव हुयो देवनि जा बि त बादशाह थींदा अथव जिन्हनि जा उन्हनि जूं बि हदूं थींदियूं उन्हनि जा बि राज थींदा आहिनि उहो देव बादशाह हुयो उते रहंदो हुयो हे हलिया विया हे अकेलो वणे ठहियो देह जो हलंदे आयो हिन ते जो नज़र पइजी सुभाणे अलाह हल भेण हे मुंहिंजे मुल्क में कीअं आयो आहे देव छा कयो यकदमि पंहिंजो वेस बदिलाए माण्हू जो रूप थी हिनखे ॿाह मूं वठी ऐं वठियूं हलियो हुयो वठी वञी हिनखे कोठीअ में बंदि कई उन देव जी जेका परी हुई ज़ाल उन वेठे पे सॼो लखा ॾिठो अदा हुनखे कोठीअ में बंदि कई बादशाह बि ओड़ो शिकार तां मोटी आयो अचे जो ॾिसे त भेण वण हेठां त का शइ कान्हे अचे वज़ीरनि खे नौकरनि खे के हेॾे रड़ियूं कुकूं दाऊं ॻोल्हा फ़ोला करे बादशाह परेशान पघर पीअनि कोन पिया हुन दिलि में चयो त भेण हिते विहारे मां त हीउ शहज़ादो गुम काॾे थी वियो हाणे मां जो ॻोठ थो वञा त धीउ खे मां जवाबु कहिड़ो ॾींदुसि बादशाह अड़िजी वियो ओॾो लाॾली थी ओड़ो शहज़ादो न्याणो हिन जो अड़िजी वियो अदा हीअ पंहिंजे ॻोठ ॾे काफ़िलो काए रवानो थियो वञी उते पहुतो धीउ पुछुसि बाबा मुंहिंजो लाल शहज़ादो कीअं मां शहज़ादो तुंहिंजो उतां गुम थी वियो आहे हीअं नहर हिकिड़ी वहे पई उते मां हिनखे विहारे छांव में ऐं मां हलियो हुयुसि शिकार ते मोटी आयसि एॾी मूं ॻोल्हा कई का कुंड न पासो मूं छॾियो